अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे अॼु लॉगरिथम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था। पोइ हिते पाण पढ़ी आयासीं एक्सपोनेंशियल फॉर्म। एक्सपोनेंशियल फॉर्म जो मतिलबु हूंदो आहे पावर फॉर्म में जीअं हूंदो आहे। जीअं मिसाल वठूं था पिया 5 पावर 2 इहो घणनि जे बराबरि थी वेंदो? 25 जे बराबरि थी वेंदो। कीअं असां ख़बर आहे हिन पासे खे कीअं सॉल्व कबो आहे? 5 जे मथां पावर 2 हिन जो मतिलबु आहे 5 खे 5 सां ज़रब कंदासीं 5 5 25 जवाबु थी वेंदो। अच्छा मिसाल वठूं था पिया 4 पावर 3 बराबरि 64। ईअं थींदो आहे न। कीअं सॉल्व कंदासीं? चइनि जे मथां पावर 3 जो मतिलबु आहे त चइनि खे चइनि सां 3 दफ़ा ज़रब कंदासीं। 4 चौक 16, 4 16 64। ठीकु आहे। हाणे इन लिखण जो जेको हे अंदाज़ आहे इनखे चइबो आहे एक्सपोनेंशियल फॉर्म। ठीकु आहे। छा चइबो आहे? एक्सपोनेंशियल फॉर्म। अच्छा ॿी हूंदी आहे लॉगरिथमिक फॉर्म। ठीकु आहे। जेको बि आहे यार माना लॉगरिथम वारी फॉर्म, लॉगरिथमिके अलाए छा बि आहे फॉर्म। ठीकु आहे। यानी कि लॉगरिथम वारी फॉर्म। हाणे उहा कीअं लिखबी आहे ॾिसो उनजो उसूल सम्झो। अच्छा पहिरियों त असां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त लॉगरिथम जेके आहिनि लॉग आहिनि उहे 2 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। यानी हिकिड़ो लॉग जेको आहे उहो हूंदो आहे नेचुरल लॉग। ठीकु आहे। सॉरी। अच्छा ऐं ॿियो जेको आहे सो उहो हूंदो आहे कॉमन लॉग। ठीकु आहे। हाणे जेको नेचुरल लॉग हूंदो आहे उनखे असां लॉग ऐं उनजो जेको बेस हूंदो आहे उहो असां ई लिखींदा आहियूं। ठीकु आहे। हाणे तव्हांखे किथे कमु ईंदो? पहिरीं ॻाल्हि त हे जेको नेचुरल लॉग आहे इनखे असां LN सां ज़ाहिर कंदा आहियूं। LN नेचुरल लॉग। ऐं कॉमन लॉग खे छा सां ज़ाहिर कंदा आहियूं? LOG सां ई ज़ाहिर कंदा आहियूं जीअं लिखिबो आहे। ठीकु आहे। हाणे जेको हे आहे असांजो इहो असांजे सिलेबस में ई न आहे, छो जो इहो 9 ॾहें में न आहे, इहो 11 12 में आहे ऐं अॻिते जो आहे। इन करे हे जेको आहे असांजे कम जो न आहे। हिन मां पेपर में कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन अची सघनि था पिया? हिकु त असां इहो पुछी सघनि था पिया त नेचुरल लॉग खे डेनोट कीअं कंदाऊं? छा तव्हां चवंदो LN सां। ऐं तव्हांखां इहो पुछी सघनि था पिया त जेको नेचुरल लॉग हूंदो आहे उनजो बेस छा हूंदो आहे? उनजो बेस जेको हूंदो आहे हमेशह ई हूंदो आहे। इहा ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणी आहे। अच्छा ई जी वैल्यू तव्हांखां पुछी सघनि था। ई जी वैल्यू आहे 2.718। 2.718 बसि एतिरो ई तव्हांखां पुछी सघनि था। इन खां वधीक न हूंदो आहे। हाणे जेको असांजो फोकस हूंदो सॼो उहो कॉमन लॉग ते हूंदो। हाणे इन्हनि ॿिन्हिनि में फ़र्क़ु छा हूंदो आहे इहो असांजो कंसर्न न आहे, छो जो असां एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां तयारी कयूं था। हे त असांजे एग्ज़ाम में ईंदो ई न। सिर्फ़ु 3 शयूं ईंदियूं। नेचुरल लॉग खे LN सां ज़ाहिर कबो आहे। इन जो बेस जेको आहे सो उहो हमेशह छा हूंदो आहे? ई हूंदो आहे। ऐं ई जी वैल्यू घणी ईंदी आहे? 2.718। बसि एतिरो यादि करे छॾियो। पेपर में तव्हांखे पुछी सघनि था नेचुरल लॉग वैल्यू ऑफ ई इज़ इक्वल टू, हेठां मुख़्तलिफ़ ऑप्शन हूंदा, तव्हां यादि करे छॾियो। तक़रीबन 3.25 2.718। ठीकु थी वियो। हाणे अचूं था पिया पंहिंजे वापसि कॉमन लॉग जे तरफ़। त कॉमन लॉग छा हूंदो आहे? हिकिड़ी हूंदी आहे लॉगरिथमिक फॉर्म, यानी कि सॉरी जेका आहे सो एक्सपोनेंशियल फॉर्म जेका असां हिते पढ़ी आयासीं। यानी एक्सपोनेंट यानी कि पावर वारे तरीक़े सां लिखणु। ॿियो हूंदो आहे लॉगरिथमिक फॉर्म यानी कि लॉगरिथम वारे तरीक़े सां लिखणु। हाणे इन साॻे ई दर्जे खे असां लॉगरिथमिक फॉर्म में लिखी सघूं था पिया। कीअं लिखिबो आहे? ॾिसो उनजो उसूल यादि रखो। लॉग लिखंदासीं। ठीकु आहे। लॉग लिखंदासीं ऐं उनखां पोइ असां छा कंदासीं? हाणे जीअं मिसाल हे दर्जो आहे। हाणे असां हिनखे जेकॾहिं कन्वर्ट कयूं था पिया त असां हुनखे कीअं कंदासीं? जेको लॉगरिथम कंहिंजो ॻोल्हणो आहे? जेको असांजो जवाबु हूंदो आहे। यानी हिते मिसाल चवंदासीं लॉगरिथम ऑफ 25। हे जवाबु आहे न। यानी हिनखे सॉल्व करण खां पोइ हे असांजो छा आहे? आंसर आहे। चवंदासीं लॉगरिथम ऑफ 25। अच्छा जेको हे हूंदो आहे इहो बेस हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे। लॉगरिथम ऑफ 25 टू बेस 5 इज़ इक्वल टू 2। ठीकु आहे। वरी मां रिपीट कयां थो, बल्कि अलॻि पेज तव्हांखे लिखी ॾेखारियां थो असांखे छा लिखणो आहे। हाणे लॉगरिथमिक फॉर्म में कीअं लिखिबो आहे? जीअं मिसाल तव्हांखे मां ॿुधायमि 4 पावर 3 इज़ इक्वल टू 64। हाणे असां हिन में पहिरियों त लिखी वञूं त हे असांजो 64 छा आहे? फाइनल आंसर आहे। 4 असांजो छा आहे? बेस आहे। ऐं 3 असांजो छा आहे? पावर आहे। ठीकु आहे। हाणे लॉग में कीअं लिखिबो आहे? लॉग में हिन जे साम्हूं लिखिबो आहे जेको असांजो आंसर हूंदो आहे। हाणे हिते छा लिखंदासीं? लॉग ऑफ 64। ठीकु आहे। ऑफ लिखण जी ज़रूरत न आहे। असां कंहिंजो लॉग ॻोल्हियूं था पिया? 64 जो। यानी कि हिते आंसर लिखिबो आहे। हिते हेठि छा लिखिबो आहे? हिते लिखिबो आहे बेस। हिते तव्हां ॾिसी सघो था पिया त बेस असांजो छा आहे? बेस असांजो 4 आहे। सो हिते असां लिखंदासीं 4 इज़ इक्वल टू, हिते असां लिखंदा आहियूं पावर। पावर छा आहे? 3 आहे। यानी जेकॾहिं मां हिते नंबर न लिखां ऐं लफ़्ज़नि जी सूरत में लिखां त हिनखे मां कीअं लिखंदुमि? तव्हांखे कीअं लिखणो आहे? लॉग ऑफ आंसर। हिते तव्हां आंसर लिखंदो, हिते छा लिखंदो? बेस, ऐं बराबरि हिते छा लिखंदो? पावर। यादि करे छॾियो। हिते आंसर, हिते बेस ऐं हिते पावर। हाणे इन फार्मूले ते असां 1 2 ट्राई कयूं था पिया। मिसाल वठूं था पिया। असांखे चयल आहे
3 पावर 4 मिसाल था वठूं, ठीक आहे। हाणे 3 पावर 4 छा जे बराबरि थींदो, 3 खे 3 सां 4 दफ़ा ज़रब करिणो आहे, 3 9 9 27 27 दरमियान 3 81। हाणे तव्हांखे मां छा सम्झायमि, लॉग लिखंदो ऐं लॉग खां पोइ हिते छा लिखंदो, आंसर लिखंदो, यानी कि लॉगरिथम ऑफ 81 टू बेस छा लिखंदो, हिते असांखे हिते हेठि बेस लिखणो आहे। बेस तव्हां ॾिसी सघो था पिया हिते 3 आहे, चवंदो लॉगरिथम ऑफ 81 टू बेस 3 इज़ इक्वल टू 4, ठीकु आहे। ॿियो अञा एग्ज़ाम्पल ॾिसो, अञा क्लियर थी वेंदो। 5 पावर 3 इज़ इक्वल टू 125, 125 थींदो न, कीअं 5 5 25, 25 दरमियान 5 125। हाणे तव्हां छा लिखंदो, लॉग ऑफ कंहिंजे लाइ लिखंदो, लॉग ऑफ हमेशह आंसर लिखबो आहे। लॉग ऑफ 125 टू बेस, हाणे बेस कहिड़ो आहे हिते, बेस असांजो 5 आहे, टू बेस 5 इज़ इक्वल टू 3, ठीकु आहे। हाणे एक्ज़ैक्टली पेपर में तव्हांखे ईअं जेको आहे सो ॾेई सघनि था पिया। जीअं हाणे तव्हां हिते तव्हां एक्सरसाइज़ ॾिसी सघो था पिया, राइट फॉलोइंग इन लॉगरिथमिक फॉर्म, 2 पावर 2 इज़ इक्वल टू 4, वरी हिते ॾिनो 4 पावर 3 इज़ इक्वल टू 64, हिते ॾिनो 4 स्क्वायर 4 पावर -2 आहे। हिन ते तव्हां गौर कयो, 4 पावर -2 इज़ इक्वल टू 1/16। हाणे हे तव्हांखे मां सॉल्व करे ॾेखारियां थो, ठीकु आहे। मिसाल असांखे तव्हांखे ॾिनल हूंदो, कीअं क्वेश्चन कीअं ईंदो पेपर में, चयल हूंदो राइट 4 पावर -2 इज़ इक्वल टू 1/16 इंटू लॉगरिथमिक फॉर्म, ठीकु आहे, ईअं लिखियलु हूंदो। हेठां तव्हांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾिनल हूंदो। हाणे पहिरियों अचो त पाण चेंज करणु सिखूं। असांखे ख़बर आहे लॉग लिखंदा आहियूं, उनखां पोइ हिनजो जवाबु लिखंदा आहियूं। हिते जवाबु कहिड़ो आहे, 1/16 आहे। सो लॉगरिथम ऑफ 1/6 सॉरी 16 हुयो ओड़े पेपर दर्जे में, 1/16 टू बेस, हाणे बेस घणो आहे 4, टू बेस 4 इज़ इक्वल टू पावर हिते लिखबो आहे, हिते -2 थी वेंदो, बसि एतिरो कमु आहे। हाणे एक्ज़ैक्टली पेपर में तव्हां इहो क्वेश्चन अची सघे थो पियो, इन टाइप जा क्वेश्चन अची सघनि था पिया। हाणे पहिरियों तव्हां हिन ॾिया मां प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियांव त उहे सॉल्व कयो, पोइ वरी पाण अॻिते नेक्स्ट स्टेप में हलूं था छा करिणो आहे। यानी कि असां हाणे चेंज करणु सिखूं था, छा मां एक्सपोनेंशियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म, ठीकु आहे। हाणे हे असां चेंज करणु सिखूं था पिया, ऐं छो था पढ़ूं, इहो एक्ज़ैक्टली पेपर में तव्हांखां पुछी सघनि था पिया। पेपर में अॻिते हली लॉगरिथम जूं तमामु डिघियूं कैलकुलेशन्स आहिनि। अॼु जेको आहे सो हिकिड़ी स्टूडेंट मूंखे सवाल बि कयो त जेको आहे सर इहो रेडियस वारी जेकी कैलकुलेशन आहे, उन में जेके हेठियां ॾुखिया हिसाब आहे उन पिया अथनि। उनखे मां सम्झायमि त तव्हांखे अहिड़ो क्वेश्चन ॾींदा, जीअं मिसाल था वठूं रेडियस वारो आहे, उन में हेठों जेको आहे सो 22 आहे या सॉरी 7 आहे, त मथां तव्हांखे 14 ॾींदा, 21 ॾींदा, अहिड़ो ॾींदा जंहिंजी खोड़ो आसानी सां कैलकुलेट थी वञे, ठीकु आहे, कटिंग आसानी सां थी वञे। छो जो उन्हनि खे बि इहा ॻाल्हि ज़हन में हूंदी आहे त असां वटि हिकिड़ो मिनट हूंदो आहे सिर्फ़ु सॉल्व करण जे लाइ। सो जीअं तव्हां हेठि ईंदो कैलकुलेशन वधियूं वेंदियूं, ज़रूरी न आहे त उहे तव्हांजा सॉल्व थी वञनि। सो लॉगरिथम में अॻिते हली तमामु घणा लेंथ ईंदा जेके अधु कलाक जा बि हूंदा आहिनि, मिसाल था वठूं, उहे न आहिनि। असांखे सिर्फ़ु हिन टाइप जे टोकन क्वेश्चन सॉल्व करणा आहिनि या उन्हनि ते फोकस करिणो आहे, ठीकु आहे।